उडेरोलाल स्टेशन भरिसां भाऊखान पठान में मौलाना राशिद महमूद सूमरो जो जलसे के ख़िताब। JUIF जे सूबाई जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सूमरो चयो आहे त सिंध में मकानी चूंडुनि में पीपल्स पार्टी पंहिंजा PRO लॻाए धांधली कराई आहे, जंहिं सबबि सिंध जे 2 डिवीज़ननि में थियल इलेक्शन में पीपल्स पार्टी PRO जे ज़रिए धांधली कई। हुन वधीक चयो त इमरान खान पाकिस्तान जो दुश्मन आहे, हुन मुल्क खे तबाह करे छॾियो। इमरान खान पंहिंजे 3 सालनि वारे दौरे हुकूमत में 70 सालनि जे कर्ज़ खां वधीक कर्ज़ खंयो, जंहिं सबबि मुल्क में हिन वक़्तु तमामु घणी महांगाई थी वई आहे। हुन चयो त असां पीपल्स पार्टी सां मुक़ाबले लाइ मैदान में मौजूदु आहियूं। असांजे उम्मीदवारनि ते एतमाद करे असेंबलियुनि ताईं पहुचायो। अव्हांखे संदसि हक़ अव्हां जे दरनि ते मिलंदा। हुन जलसे खे ख़िताब कंदे चयो त अवाम पीपल्स पार्टी खे शिकस्त ॾे बलदियाती चूंडुनि में JUI खे वोट करे इनक़िलाब जी शुरूआत करे छॾी आहे। पीपल्स पार्टी हुकूमत अवाम लाइ आयल टेंट कंबल राशन समेत सभु कुझु खाई वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।